हेलो दोस्तों, अज मां आए साम्हूं वरी हिकु वीडियो पीर सरदार रबा रोज़ी धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मलफूज़ात मां ज़िक्र जी फज़ीलत बाबत हिकु ॿ नकुल अव्हां जे साम्हूं रखंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताणी ॾिसो, लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। नकुल नंबर 6 एकर पाण नकुल बयान फरमायूं त समुंड जे हिकिड़े पेट में हिकु वण आहे जंहिंजे पननि ते लफ़्ज़ ला इलाहा इल्लल्लाह लिखियलु आहे। अल्लाह तबारक व तआला जा इस्महु मलाइकनि खे उन वण जी चौधारी मुक़ररु फरमाए छॾियो आहे त जेको बि पन उन वण मां छणे त उन खे ज़मीन ते किरण न ॾियनि बल्कि मथां तां वठी नई बेस्त में दाख़िल कनि। पोइ पाण फरमायूं त जॾहिं वण जी पन खे अल्लाह तबारक व तआला जंहिं ते लफ़्ज़ मुबारक ला इलाहा इल्लल्लाह लिखियलु आहे त ज़मीन ते उछलाइण नथो सहे, तॾहिं जंहिं माण्हू जे दिल ते लफ़्ज़ सगोरो ला इलाहा इल्लल्लाह लिखियलु हूंदो आहे तंहिंखे दोज़ख जी बाह में कीअं विझराईंदो आहे। माशाअल्लाह, केतिरो आलिशान नकुल आहे त हिकु वण हो जंहिं ते लफ़्ज़ ला इलाहा इल्लल्लाह पननि ते लिखियलु हो। अल्लाह तबारक व तआला मलाइकत सगोरनि खे हुकुम कयो त हिन वण जी चौधारी करे मुक़ररु फरमाए छॾियो ऐं पोइ पाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुकुम ॾिनो त जेको बि पन हिन जो किरे जंहिंखे खणी सिधो जन्नत में पहुचायो। ऐं फरमाइनि था त जेको अल्लाह तबारक व तआला जे पन ते अल्लाह तबारक व तआला जो नालो हुजे ऐं उहो दोज़ख में उछलाइण नथो चाहे त जंहिं बंदे जे दिलि मथे अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र आहे त उन खे अल्लाह तबारक व तआला कीअं दोज़ख में उछलाईंदो। नकुल मुबारक सताए अहमद फ़कीर सग़ीर नाहियो नकुल करे थो त हेकर पाण हदीस शरीफ़ खां नकुल बयान फरमायूं त सभु ज़िक्रनि खां ज़ोर भलो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह आहे ऐं सभिनी दुआनि खां ज़ोर ऐं भली दुआ सूरे फ़ातिहा यानी अलहम्दु शरीफ़ आहे। माशाअल्लाह, केतिरो आलिशान नकुल आहे। अहमद फ़कीर सग़ीर नाहियो नकुल करे थो त सभु ज़िक्रनि खां अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आहे। ऐं असीं ख़ुशकिस्मत आहियूं त असांखे पीर सरदार जो ज़िक्र मिलियलु आहे ऐं उन ज़िक्र जे सदके अल्लाह तबारक व तआला असांजा बेड़ा पार फरमाए। ऐं सभु दुआनि सां अफ़ज़ल दुआ आहे अलहम्दु शरीफ़ सूरे फ़ातिहा। ऐं ॿियो अॻिते नकुल आहे नकुल नंबर 8 तैयब फ़कीर राहू खिरोड़ो नकल करे थो त हेकर पाण जुमे जी नमाज़ खां पोइ कुर्सी ते वेही वाज़ फरमायूं जंहिंमें ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जी भलाई सलात सगोरी शरीफ़ जी फज़ीलत बाबत बयान हो। पोइ जॾहिं पाण वाज़ खां फ़ारिग थिया त कुर्सी खां लथा तॾहिं फरमायूं त ऐं यारो ॿुधो, अल्लाह तबारक व तआला असां सां वादो कयो आहे त असीं अव्हां सां वादो करियूं था जेको शख़्स हमेशह ज़िक्र जी तिलावत कंदो रहंदो त सकरात महल तोड़े क़ब्र क़यामत में उन जी ईमान ऐं बख़्शिश जा ज़ामिन असीं आहियूं। उते हाजी फ़कीर नाले हिकिड़े पोड़े शख़्स के दिल में वहम आयो त साईं जिन जा मुरीद लखें आहिनि, पोइ हर हिक खे वेझे या परे पहुचण संदुनि कीअं थी सघंदो आहे। संदुसि वाहमी अचण शर्त फरमायूं त ऐं अदा पौढ़ा जो भित सां टेक ॾियो वेठो आहीं, तूं मरी ॾिस त आऊं तोखे पहुचां थो या न। ऐं अज़ीज़ ही ज़ाहिर सिज जॾहिं ताक मंझंदि जो सर जे मथां ईंदो आहे तॾहिं ॾिसंदो आहे त कंहिं इन संदुसि शुआ खां
ज़मीन जूं चारई कुंडरूं रोशन थी वेंदियूं आहिनि। पोइ पीर कामिल बि हक़ीक़त जो सिज करे सम्झ जंहिंजे नूर सां जहान जा समूरा ज़रड़ा रोशन थी वञनि था। पोइ उन सिज जी नज़र फैज़ असर खां के बि ज़रड़ा किथे बि गजा रही न सघंदा आहिनि। सुभान अल्लाह। इहा आलीशान वीडियो आहे। हिन वीडियो खे ज़्यादा से ज़्यादा शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो। पंहिंजो चैनल पेज पगार पीर नेटवर्क आहे।